तालीम खाते जी बेदिनाई सबब तलहार लगू गोठ गुलाम मोहम्मद जोड़ी जो में JPSM गुलाम मोहम्मद जोड़ी जो मंजूर थियल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल काफ़ी साल खां इमारत खां माहरूम है। मासूम ॿार निटण उस में ॻोठाण जो उताक ॿार ग्राउंड में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। स्कूल में दाख़िल 70 ॿारनि खां सवा 50 ॿिया कचा ॿार बि पढ़ण लाइ अचनि था, पर हिते उस्ताद सिर्फ़ु हिकिड़ो ई मुक़ररु थियल आहे। ॻोठाणनि तारिक जी जोड़ी जे मोहम्मद छुटन जोड़ी जे खमीसो रमज़ान जोड़ी जे बालचंद कुली हुसैन माछी ऐं ॿियनि जो चवणु हो त असांजे ॻोठ में काफ़ी सालनि खां सरकारी स्कूल जी बिल्डिंग न आहे। मासूम ॿार सर्दी तोड़ गर्मी में खुले आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि, जॾहिं त हिकिड़ो ई उस्ताद 100 खनि ॿारनि खे हिते पढ़ाए थो। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत ऐं उस्ताद ॾेई परेशानी खां बचायो वञे। उस्ताद मुक़ररु आहियां, असां वटि हिते बिल्डिंग कान्हे का। सर्दी में असां खुले आसमान ॿारनि सां गॾु सर्दी में वेठा हूंदा आहियूं, ऊन्हारे में असां गर्मी में वेठा हूंदा आहियूं। बरसाति पवे हिते वेहण जी घिटी कोन हूंदी आहे। ॻोठाणनि खे असां चवंदा आहियूं, अपील कंदा आहियूं त बाबा असांखे ॿारनि खे वेहण जी घिटी ॾिनी। ऊन्हारे में ॿार केॾा वञनि, आया साईं इहो तक स्कूल आहे कोन, बिल्डिंग ॾिनी वञे त असांखे बार बार को सहूलियत थिए। ॿियो पाणी बि कोन्हे सहूलियत, बिजली बि कोन्हे सहूलियत। स्कूल जी बिल्डिंग असांखे लाज़मी ॾिनी वञे। असांखे बिल्डिंग ॾिनी वञे, असीं काड़े में ऊन्हारे में सियारे में हिते असांखे गर्मियुनि में असांखे बिल्डिंग ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।